संजियां कंडियारो शहर समेत तालुके जे नंढनि वॾनि शहरनि में इबरत ग्रुप ऑफ पब्लिकेशन पारां सक़ाफ़ती ॾिहाड़ो मल्हाइण जे हवाले सां प्रोग्रामनि जो सिलसिलो जारी आहे। कंडियारो शहर जे मेन प्राइमरी स्कूल कुर्बान अली टांवरी में सक़ाफ़ती प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें महिमान ख़ासि असिस्टेंट कमिश्नर रज़ा महमद शर हुयो, जॾहिं त सक़ाफ़ती प्रोग्राम में ॿारनि पारां सक़ाफ़ती लिबास पाए टेबलोज़ पेश कया विया, जॾहिं त क़ौमी गीतनि ते रक़्स पिणु कयो वियो। प्रोग्राम में अब्दुल शकूर देपर, अयाज़ अब्बासी, सैयद सरमन शाह, सजाद हुसैन सूमरो ऐं ॿिया शरीक हुआ। होॾां शहर जे गवर्नमेंट बॉयज़ हाई स्कूल में पिणु सक़ाफ़ती प्रोग्राम मुनक़द कयो वियो, जंहिंमें हेड मास्टर अब्दुल रशीद सूमरो, उस्तादनि राशिद अली सोलंगी, मुश्ताक अहमद पीरज़ादो, निज़ामुद्दीन टांवरी, महमद हयात मंगरियो ऐं ॿिया शरीक हुआ। जॾहिं त स्कूल जे शागिर्दनि पारां क़ौमी गीतनि ते रक़्स कयो वियो, टेबलोज़ पेश कया विया, सक़ाफ़त जे हवाले सां तक़रीरूं पिणु कयूं वियूं, जॾहिं त सक़ाफ़ती ॾिहाड़े जे हवाले सां कमालदेरो, महबदेरो समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते पिणु प्रोग्राम मुनक़द कया विया। सुभाणे सक़ाफ़त जे ॾिहाड़े जे मौक़े ते प्रेस क्लब खां मुख्य रैली निकिरंदी, जॾहिं त सक़ाफ़ती ॾींहुं मल्हाइण लाइ टोपी अजरकनि जी ख़रीदारी पिणु वधी वई आहे।